अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों, तव्हां ॾिठो कहिड़े हिसाब सां हाणे हिक ॿिए जी दुश्मनी शुरू थी आहे। हेॾां जेको आहे हाणे किन कई वेठो आहे रावल छोकिरी सां शादी करे ऐं पंहिंजा उबता कमु शुरू करे वेठो आहे, यानी हुनखे ज़लीलो ख़्वार करे थो। इहो मुड़ुस जो कमु न आहे हूंदो। इन खां त चाकर ख़ान भलो हुयो, मुड़ुसु माण्हू त हुयो। रावल हिकिड़ो भड़वे बेकार लूसी तबियत जो माण्हू लॻे थो पियो। निकाह करे पोइ उनखे तंग करणु कंहिं मुड़ुसु माण्हू जो कमु न आहे हूंदो। बदिलो वठणो आहे त रुंडे खां वञी वठे। बहरहाल हीअ कहाणी ड्रामे जे आउट साइड पई वञे। पहिरियों जेको शुरू वारी किस्त में तव्हां ॾिसो न, रावल जो जेको किरदारु हुयो सफ़ा शरीफ़ इंसान, सांवल सां यारी हुयसि ऐं इज़त वारो हुयो, ॻाल्हाइण जी तमीज़ बि भली हुई। वरी तॾहिं हाणे मोटियो आहे सफ़ा लूसी थी मोटियो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त ख़ुदि ड्रामे लिखण वारे खे बि इन जो किरदारु सम्झ में न आयो। पहिरियों ऐं हाणे वारे किरदार में वॾो फ़र्क़ु रखियो अथई। पर शुरू में जेको तव्हांजो किरदारु ॾिनो त हाणे बि उहो हुजे हा न, त थधी तबीअत जो माण्हू, शुरू में थधी तबीअत जो माण्हू, हाणे वरी लूसी तबीअत जो माण्हू। अजीब लेखक ऐं अजीब राइटर, अजीब डायरेक्टर आहिनि, सम्झ में कुझु नथो अचे।